उन सिलसिले में डिवीज़न खां वठी जेको आहे तालुके सतह ते असांजी मीटिंगूं थी वियूं आहिनि ऐं असां पंहिंजे शिकारपुर डिस्ट्रिक्ट मां मीर बाबल ख़ान भयो असांजो सदर आहे ऐं मां जनरल सेक्रेटरी आहियां ऐं सभई उहिदेदार तालुकनि जा सदूर यूसी सतह ते जेके सदूर जनरल सेक्रेटरी सभिनी ते असां इहो भार रखियो आहे त बाबा सभई दोस्तनि खे जेको आहे सो वठी करे वॾो क़ाफ़िलो जेको आहे सो ड्रखण कैंप ते ईंदो छो त रते दरो उन सां गॾु आहे ऐं असांजी पार्किंग बि उन पासे ॾांहुं आहे गड़ी ख़ुदा बश उहा सवली लॻंदी आहे। ज़िले शिकारपुर मां जेको हितां काफ़िलनि जी रवानगी थींदी उहा पूरे शिकारपुर ज़िले जा माण्हू हिकु जॻह ते पहिरियां जमा थींदा या हर जेका टाउन या यूसी या तालुको पंहिंजे हवाले सां निकिरंदो? साईं ॾिसो शिकारपुर जेका आहे असां पंहिंजो मथां जा इहे हुकुम आहिनि त जेको आहे सो पंहिंजो सभई MPA MNA ज़िले सदर मीर बाबल ख़ान ऐं असांजे क़यादत में गॾिजी निकिरनि पर पोइ कॾहिं कॾहिं इन में को शक कोन्हे त हल्की फुल्की ग्रुपिंग बि थींदी आहे पार्टियुनि में जिते वॾी पार्टियुनि में थींदी आहे ऐं असां कोशिशि कई आहे त ड्रखण ते वॾी कैंप ड्रखण शहर में वॾी कैंप हणाए ऐं उते लंगर जो हर शइ बंदोबस्तु कयो आहे ऐं उते वॾी कैंप जो मक़सदु इहो आहे त सभु गॾिजी निकिरूं। माज़ी में बि इहो नज़र ईंदो आहे त हमेशह जेका बयानु जारी कयो वेंदो आहे हर हाउस तां पंहिंजे तौर ते कोट दुरानी तां ख़ासि करे बाबल भयो जे हाउस तां त हितां जेको आहे मरकज़ी क़ाफ़िलो सभु निकिरंदो पर पोइ ॾिसण में ईअं हूंदो आहे त प्रैक्टिकल हर माण्हू पंहिंजे ई तरीक़े सां निकिरंदो वेंदो आहे। हा साईं मां वटि त हिते ड्रखण में त सभई ईंदा आहिनि पोइ ईंदा आहिनि पर हर कोई पंहिंजे बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे हर कोई पंहिंजे हिसाब सां निकिरे थो आहे त शहीद क़ाइद खे जेको आहे सो पंहिंजो सलाम पेश करिणो पर जे गॾिजी निकिरंदा त उहो हिकिड़ो नज़र ईंदो त शिकारपुर जो जुलूस आहे गॾिजी नथा निकिरनि त पोइ उहो हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो ॾेखारिणो आहे MPA MNA जा जेके बि दोस्त आहिनि उहे चवंदा असां अलॻि निकिरूं त मतां जेको आहे सो पंहिंजो मतिलबु मुंहिंजूं गाॾियूं घणियूं हूंदियूं आहिनि मूंखे मुंहिंजो नुमाया वञे पर उहो थींदो ईअं कोन्हे उहो काउंट जॾहिं असां गॾिजी निकिरंदासीं उहो ई थींदो तंहिंजे करे उन्हनि जे लाइ बि फ़ाइदो आहे त तनज़ीम खे गॾु खणी हलनि ऐं तनज़ीम खां सवाइ जेको आहे सो पंहिंजो भले MPA हुजे MNA हुजे पर तनज़ीम हाणे त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चयो आहे जेको बि कमुकार या जेके बि जॉब्स या जेको कुझु बि थींदो उहो ज़िले जे सदर खां जनरल सेक्रेटरी खां लिस्ट ईंदी मां उन ते जेको आहे जीअं मोहतरमा कंदी उहो ई साॻियो ई जेको आहे हाणे उहो ई सिस्टम जेको आहे उहो चेयरमैन साहिबु कयो आहे ऐं इनशा ताला असांजी तनज़ीम बि जेको आहे सो पंहिंजो उन ते अमल कयूं था जीअं चेयरमैन जो हुकुम आहे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जो MPA MNA खे बहितर आहे त सभु सदर सां गॾिजी निकिरनि पंहिंजो मीर बाबल ख़ान सां त उहो बहितर आहे भले पाण में वणूं था नथा वणूं पर उहो जुलूस जेको आहे पोइ नज़र ईंदो बाक़ी ईअं भली MPA हुजे या MNA जे कॾहिं वेंदा बि त को फ़र्क़ु कोन पवंदो ऐं तनज़ीम जो जेको जुलूस ईंदो मीर बाबल ख़ान जी क़यादत में तव्हां ॾिसंदव त उहो इनशा ताला हज़ारनि जे तादाद में हूंदो। जेके पार्टी एक्टिविटीज़ थियनि थियूं पियूं त उन्हनि में ख़ासि करे असांखे वॾो स्पेस नज़र अचे थो शेख हाउस ऐं ॿियनि हाउस जे दरमियान में ख़ासि करे शिकारपुर में जेको भयो हाउस आहे शेख हाउस आहे उहो कॾहिं बि कंहिं प्लेटफॉर्म ते असांखे हिकु नज़र न आयो आहे त हीअ जेका आहे अहम प्रोग्राम आहे तकरीब आहे इन में तव्हां छा सम्झो था? सही ॾिसो उहो तव्हां सही था चओ उन में बिल्कुलु थियो आहे भयो हाउस जेको आहे उहो सदर असांजे पीपल्स पार्टी ज़िले जो सदर आहे मीर बाबल ख़ान भयो उहा पीपल्स सेक्रेटरेट आहे ऐं असांखे उते वञिणो आहे भली MPA हुजे MNA हुजे जेको आहे सो या डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन हुजे या नंढा यूसिन जा चेयरमैन टाउननि जा उन्हनि खे सभिनी खे जॾहिं कॉल थींदी सदर जी त जॾहिं असां जियालो सॾायूं था असां पार्टी सां जे टिकेटनि ते अचूं था त असांखे उते वणे ॻाल्हि न वणे असांखे उते वञिणो आहे पर तव्हांजी इहा सची ॻाल्हि आहे त उते तादाद जेको आहे MPA ऐं MNA जो तमामु घटि आहे ऐं UC सेक्रेटरियुनि जो बि घटि आहे उहो UC पंहिंजो जेके चेयरमैन आहिनि उन्हनि जो बि घटि आहे उन्हनि खे बि इहो अहसासु हुजणु खपे त असां मोहतरमा जे शहीद जे टिकेट ते चूंडिजी था अचूं पीपल्स पार्टी जे टिकेट ते चूंडिजी था अचूं उन जे करे असांखे उते वञिणो आहे पार्टी जो डिसिप्लिन रखिणो आहे ऐं जेकॾहिं हाणे चेयरमैन साहिबु चए थो त जंहिंखे सदर ऐं जनरल सेक्रेटरी लिखी मोकिलींदा ईंदड़ इलेक्शन में त उनखे टिकेट ॾींदासीं जंहिंजी कारकर्दगी सही न हूंदी उनखे टिकेट न ॾींदासीं ऐं कोई बि इहा तव्हांजी सची ॻाल्हि आहे त न MPA MNA था अचनि न चेयरमैन था अचनि पोइ इन जे करे जेको आहे सो उहो हालांकि इख़्तिलाफ़ कोन्हनि के भला ॾिसो गॾु वेठा आहियूं गॾु मिलूं था गॾु जुलूं था पर ख़बर न आहे छो नथा अचनि।
वर्सी जे मुनासिबत सां जेके असांजे हिते तक़रीबात थींदियूं आहिनि उन्हनि जे तयारियुनि जे हवाले सां त हिन दफ़े ख़ासि करे मूंखे इहो महसूसु थियो असांखे त जेको कोट दुरानी वारनि अलॻि हिकिड़ी तक़रीब कोठाई जेका मरकज़ी तक़रीब हुई उन में बि मुंहिंजे ख़्याल में इहे एबसेंट रहिया कोट दुरानी वारा। न आगा सिराज खान जेको आहे सो पंहिंजो इहा शइ न कंदो अथव। मां जेतिरे क़दुरु मां ॾिठो आहे उहो पार्टी जे सॾ खे अवलियत ॾींदो आहे, बिल्कुलु ईंदो आहे। ऐं हिन दफ़े हुन वरी जेको आहे सो मूंखे बि चयो त तव्हां ख़ुशूसी शिरकत कयो, डिस्ट्रिक्ट जा जनरल सेक्रेटरी आहियो ऐं हिते जेको आहे सो पार्टी तालके जा जेके आहिनि उहे उहिदेदार घुराया ऐं उन्हनि खे मां ब्रीफिंग ॾिनी, पाण वरी उते जेको आहे सो सॼो चई ऐं उन्हनि खे हिदायतूं कई त असांजे डिस्ट्रिक्ट जो जनरल सेक्रेटरी आहे, सभई तव्हां हुते ॾखणे कैंप ते गॾु थी ऐं सभु गॾु निकिरंदासीं। हिन दफ़े इहो थियो आहे त उन सॼो हिते असां उन्हनि खे हुकुम ॾेई छॾियो आहे। जेके पंहिंजा उन सां वास्तो रखनि था, मासां रखनि था, तालको त असां ॿिन्ही जो साॻियो ई आहे। उन जे करे जेको आहे उन असां गॾिजी इनशाला आगा सिराज खान वारा, मीर बाबर खान जन सभु गॾिजी निकिरंदासीं। ख़ासि करे जेके गाॾियूं आहिनि घर उहे यूसी तव्हांजी जेके तक़सीम कार आहे त यूनियन काउंसिल सतह ते तक़सीम कई आहे, तालका वाइज़ तक़सीम कयूं आहिनि गाॾियुनि जो जेको शेड्यूल आहे? साईं गाॾियूं जेके आहिनि मां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि, हर माण्हू हर कंहिं जेके आहिनि से पंहिंजूं गाॾियूं कयूं आहिनि। तो मां जेको आहे सो तक़रीबन 60 जेको आहे सो वैगन आहे मुंहिंजी, 60 थिए या 65 थिए हिते थींदियूं। ऐं जेका डिमांड कई आहे वर्करनि, मां यूसी वाइज़ टे असां वटि 17 यूसियूं आहिनि। टे असां जेके आहिनि पार्टी जे सदर खे ऐं पंहिंजो असांजी जेका पंहिंजो यूसी जी जेका बॉडी आहे उन खे ऐं यूनिटनि ताईं जेको आहे सो असां वैगन जी हुननि जी डिमांड आहे। बाक़ी पंहिंजूं जेके गाॾियूं कारूं आहिनि उहे दोस्तनि जूं असांजूं जेके आहिनि 40 थियनि 50 थियनि उहो असां बिल्कुलु फिगर ॾींदा हुआसीं। असांखां जेको आहे नौमान शेख साहिबु, निसार खोड़े साहिब जो उहो बाक़ाइदे नंबर, गाॾीअ जो नालो ऐं ड्राइवर जो नालो सभु असां लिस्ट वठंदा आहिनि, उहे असां सभु होॾे ॾेई छॾींदा आहियूं। बाक़ी जेके स्कूटरनि ते असां शिकारपुर ऐं गॾिया पिया आहियूं, गड़ी खुदाबश जेके स्कूटरनि ते ट्रैक्टरनि ते वीचारा वेंदा आहिनि उहे पंहिंजा जियाला वर्कर उहे अलॻि वेंदा आहिनि। बाक़ी हे जेको असां वठी वेंदा आहियूं या असां उन्हनि खे सहूलियत ॾींदा आहियूं वर्करनि खे, छो त ग़रीब माण्हू आहे, हर कोई वीचारा कम जी मुंद आहे, पर पोइ बि शहीद क़ाइद खे मतिलबु आहे कमु बम पंहिंजो छॾे ऐं वर्कर जेको आहे वर्कर चइबो इन खे आहे त हर कमु छॾे करे ऐं हलंदो इनशा ताला। मां त कयो हिन दफ़े वॾो जुलूस निकिरंदो साईं, तक़सीम मां ईअं कई आहे। फी यूनियन काउंसिल में 3-3 4-4 वैगनूं ॾिनियूं आहिनि ऐं बाक़ी कारूं जेके आहिनि उहे असां न ॿधियूं, छो त हुन में कारकुन वेहंदा पंहिंजा उहे अलॻि आहिनि। जेको आहे हितां काएं बजे निकिरण जो शेड्यूल तव्हां ॾिनो आहे? साईं मां त 11 बजे कैंप ते वेहंदो आहियां, हेॾां जेको आहे ड्रखण वारीअ ते, छो त मेन कैंप आहे असांजी। ॿी आहे बमण प्लाट खां कैंप आहे जेका आहे, उते वरी कोड़ल गांगरो मोहम्मद अयूब बिरोई वर्कर आहिनि उहे संभालींदा आहिनि। उते चांहि बांहि जो पाणी जो बंदोबस्तु हूंदो आहे, छो त हेॾो असांजो कोन्हे को वञण जो प्रोग्राम। असांजो वञण जो प्रोग्राम आहे पंहिंजो ड्रखण खां, उते मानी लंगर चांहि हर शइ उते बि आहे ऐं उहा असां वर्करनि खे पंहिंजनि खे सहूलियत ॾींदा आहियूं। सीउ आहे वीचारा सवेर अचनि था। मां 11 बजे इनशाला पंहिंजी ड्रखण वारी कैंप ते वेहंदो आहियां, पोइ तक़रीबन जेको आहे सो असां हितां 1-1.5 बजे निकिरी वेंदासीं मानी खाई। ठीकु आहे, त वर्करनि खे तव्हां को ख़ासि पैगाम ॾियणु चाहियो ज़िले शिकारपुर जे अवाम खे? साईं ज़िले शिकारपुर जे अवाम खे इहो पैगाम आहे त तव्हां ॾिसो पंहिंजो भुट्टे साहिब खां वठी तव्हां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां वठी ॾिसो त वाहिद पीपल्स पार्टी आहे। शहीद मोहतरमा शहीद भुट्टो असांजे लाइ जान ॾिनी, शहीद मोहतरमा असांजे लाइ जान ॾिनी। उन सॼी मशीन खे खणी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको आहे सो हले पियो, राति ॾींहुं ॾिसो था उहो महिनत करे थो ऐं इनशा ताला असांजी उमेदु आहे त असां बिलावल भुट्टो खे जेको आहे सो वज़ीर आज़म बणाईंदासीं अवाम जी ताक़त सां। ऐं अवाम खे इहा ई रिक्वेस्ट आहे त ॿी काई बि पार्टी कोन्हे ऐं जेको आहे सो तंहिंजे करे हेॾे रोज़गार जेकॾहिं उमेदु आहे त पीपल्स पार्टीअ में आहे, जेकॾहिं अवामी पार्टी आहे अवामी नुमाइंदनि सां तव्हां ॻाल्हाए सघो था त पीपल्स पार्टी आहे। ॿी का बि अहिड़ी पार्टी कोन्हे ऐं शिकारपुर जे अवाम खे जेको आहे सो पंहिंजो अपील आहे त सभु असां सां गॾिजी बीहनि ऐं बीठा आहिनि। इनशा ताला असां सां गॾी खुदाबश कयो 27 डिसंबर ते हली ऐं सलाम पेश कनि ऐं नौजवाननि खे ख़ासि करे त उन्हनि खे जेको आहे सो अपील आहे हलनि ऐं चेयरमैन साहिब जो असांजो ख़िताबु ॿुधनि।